ये अपनी मर्जी से सोचता है, इसे उठा लो, उठाने वालों से कुछ जुदा है, इसे उठा लो। वो बेअदब इससे पहले जिनको उठा लिया था, ये उनके बारे में पूछता है, इसे उठा लो। इसे बताया भी था कि क्या बोलना है क्या नहीं, मगर ये मर्जी से बोलता है, इसे उठा लो। अॼु जबरी गुमशुदनि जो आलमी ॾींहुं आहे ऐं उहो ॾींहुं दुनिया में मल्हायो वेंदो आहे। उन करे जबरी गुमशुदनि बाबति सिंध में हिन रिपोर्ट ज़रिए अव्हांखे आगाह कयूं त जबरी गुमशुदनि जांच कमीशन जी रिपोर्ट मूजिबि 2011 खां वठी जबरी गुमशुदा माण्हुनि जा कुल 8,696 केस रिपोर्ट थिया आहिनि, जिन मां 6,513 केस हल थी चुका आहिनि, जिन त 2,219 अञा ज़ेर गौर आहिनि। अहिड़ी भयानक सूरत में सिंध में बि जबरी गुम थियल माण्हुनि जी फैमिलीज़ तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रही आहे। जबरी गुम थियलनि जे वारसनि कॾहिं अदालतुनि त कॾहिं प्रेस क्लबनि जो सहारो वठी आवाज़ु उथारींदा रहनि था त किथां उमेदु जागी पए त खेनि प्यारा आज़ादु कया वञनि। पर जीअं त हिन मुल्क में बंदूक जो ज़ोर हुअण करे अदालतूं ऐं प्रेस जा दरवाज़ा बि उन्हनि जे बेवसी जो शिकार बणिजी चुका आहिनि। छा घुरूं था, पंहिंजनि जी घुरूं था, प्यारनि जी घुरूं था, अयूब कांदड़ो जी घुरूं था, अयूब कांदड़ो जी घुरूं था। अहिड़ी तरह इंसानी हक़नि जूं अलमबरदार तंज़ीमूं हिन मामले खे कंहिं हद ताईं आवाज़ु उथारे रहियूं आहिनि त जीअं जबरी गुम थियल माण्हू बाज़ियाब थी सघनि, पर गुम कंदड़ इदारा इहो मञण लाइ तयारु न आहिनि त इहो गुम करण वारो अमल को असां करे रहिया आहियूं। जॾहिं त काफ़ी भेरा वाज़े तौरु ज़ाहिर थींदा रहिया आहिनि त रेंजर्स, पुलिस ऐं वीगो जी गाॾियुनि में घरनि ते चढ़ायूं करे नौजवाननि खे घरनि मां खंभे खणी गुम करे छॾनि था, पर पोइ बि हिन मामले खां पुलिस तोड़े ॿिया इदारा लातालुक़ थी वेंदा आहिनि। सिंध मां जबरी गुम थियल अयूब कांदड़ो डॉक्टर फ़तेह मोहम्मद खोसो जे वारसनि जी दर्द भरी ॻाल्हि ॿोल। असांजो इहो अर्ज़ु आहे त 8 साल आहे त मुंहिंजे बचनि जो पीउ गुम आहे। असांजो केरु कोन्हे। असांजी इहा अर्ज़ु आहे त असांजी मदद कयो, ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो, असां मदद घुरूं था। जवान बच्चा आहिनि, न्याणियूं आहिनि, जिन जी का वाह कान्हे का, ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कयो। असां इहो अर्ज़ु कयूं था त असांजी मदद कयो। जिते बि आहे, जहिड़े हंधि आहे, असांखे इतलाह ॾियो, ॿुधायो, असां पंहिंजो वापसि कंदासीं। जीअं त मुंहिंजो बाबा मोहम्मद अयूब कांदड़ो जेको गुज़िरियल 7 सालनि खां लापता आहे, जंहिंखे 28 अप्रैल 2017 ते रियासती इदारनि खां बि खणी गुम कयो आहे, जंहिंजो हिन वक़्तु ताईं को बि पतो न पइजी सघियो आहे त उहो किथे आहे, कहिड़े हाल में आहे, ऐं असांखे उहो नथो ॿुधायो वञे त उहो किथे आहे, हुनखे कहिड़े ॾोह में क़ैद कयो वियो आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे त असांजे बाबा खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। अगरि हुनजो को ॾोह आहे त अव्हांजा कानून आहिनि, अव्हांजूं अदालतूं आहिनि, उन्हनि में पेश कयो वञे, न त फौरी तौर ते हुनखे आज़ादु कयो वञे, असांजी बेचैनी, असांजी परेशानी ख़तमु कई वञे। मुसलसिल 7 सालनि खां सरापा एहतिजाज रहिया आहियूं ऐं उन खां पोइ बि असांखे का बि ख़बर न आहे, कुझु असांखे कोई बि इदारो किथां बि कोई बि नथो ॿुधाए असांखे त असांजे बाबा जो आख़िर कहिड़ो ॾोह आहे, आख़िर हुनखे छो गुम कयो आहे। असांजे घर जा हालात तमामु घणा ख़राबु थी चुका आहिनि। असांजे घर जो कमाइण वारो वॾो फ़र्ज़ु जेको असांजो बाबा ई हुयो। मुंहिंजे भाइरनि जी पढ़ाई रुकी पई आहे, मुंहिंजी पढ़ाई अध में हली वई। इन खां पोइ इन खां अलावा हिन महिल केॾी महांगाई लॻी पई आहे, हिन महिल कहिड़ो दौरु लॻो पियो आहे, असांखे ख़र्चु ॾियण वारो कोई कोन्हे को, ऐं असांजे घर जी संभाल वारो, असांजे घर जो वॾो जेको लापता आहे त हुनजे पोयनि जो छा हालत हूंदी, छा थींदो हुननि जो, कंहिंखे को इहो आहे ई कोन त को हिननि जो को वॾो लापता आहे, जज खे या कंहिंखे को अहसासु नथो अचे असां ते। असां रोज़ु रोज़ु कोर्ट वञी वञी थकिजी पिया आहियूं, कोई बि असांखे नथो ॿुधाए वञे त असांजे बाबा जो आख़िर कहिड़ो ॾोह आहे, हुनखे कहिड़े ॾोह में कंबे गुम कयो वियो आहे। जो दौरु लॻो पियो आहे, जिते को भाउ जो साथ नथो ॾिए त असांजो साथ हिन महिल केरु ॾींदो, कोई बि न आहे असांजो।
असांजो बाबा ई असांजे घर जो वॾो हुयो ऐं उनजो जेको पघारूं आहिनि सैलरी आहे उहा बि असांखे नथी ॾिनी वञे। उहो ऑफिस वारा बि असांखे कुझु नथा ॾियनि। उनजे बाबा जी पेंशन बंदि लॻी पई आहे, उहा बि असांखे नथा ॾियनि। असांजो हेॾो सारो घर जो माण्हू लापता आहे। असां काॾे वञूं, कंहिंजो दर खड़कायूं? असां कोर्टुनि जा दरवाज़ा खड़काए खड़काए थकिजी पिया आहियूं। पूरी सिंध में जेतिरा प्रेस क्लब आहिनि, असां हर प्रेस क्लब ते पूरे पाकिस्तान में एतिजाज कया आहिनि। हर उहो इदारो, हर उहा जॻह असां न आहे छॾी जितां असांखे न ॿुधाए वञे त हिन जॻह ते वञो त तव्हांखे हितां को न को रिस्पॉन्स मिलंदो, पर पोइ बि असांखे को बि रिस्पॉन्स किथां बि नथो मिले। सजणे साईं कहिड़ासी विसरे हेफ़ तिनी खे हो वतन जिन विसारियो नाहे। मुंहिंजो बाबा साईं जो हिकु पेशो डॉक्टरी हो, हिकु इंसान ज़ात जो इलाजु कंदो हो। त 2016 फरवरी जी 1 तारीख़ ते कंदकोट तंगवानी लाड़े वठां त हिकु गाॾी वीगो, हिकु कार हथियार बंदि जेके बूथ हुन जा ॿधल हुआ, सरकारी माण्हू हुआ, त मुंहिंजे बाबा खे खणी विया आहिनि। अञा ताईं को जो अतो पतो न आहे। त गुज़िरियल 8-9 साल थिया आहिनि। असां पुछणु था चाहियूं, हिन मुल्क में अदलिया आहे, कानून आहिनि, लॉ आहिनि, अञा ताईं उन्हनि कानून ते पंहिंजनि ते ई कोन था बीहनि सरकार। त कानून जी भनकड़ी कयूं वरिता आहिनि, हिकु इंसान ज़ात जी लताड़ कयूं वरिता आहिनि इंसान जी। असां चऊं था त तव्हां कलभूषण यादव खे त रिलीफ ॾियो था, अभिनंदन खे त रिलीफ ॾियो था, त असांखे छो न रिलीफ ॾिनो वञे थो? त कलभूषण यादव हिकु ॿाहिरि मुल्क जो एजेंट हो, तव्हां उनखे बि माना उनजी फैमिली बि तव्हां इंडिया खां घुराए उनजी मुलाक़ात करायो था। जेको अभिनंदन हो त बम में बारूदनि सां पकितो वियो त हमिलो करणु आयो, उनखे बि तव्हां वाघा बॉर्डर ते छॾे गुलनि जा हार विझी भाकुरूं चुमियूं ॾेई चांहियूं पी तव्हां रवानो कयो था। त असां सां एॾी हमदर्दी छो कोन्हे? असां चऊं था त असांजे बाबा ते को बि ॾोह आहे, को केस आहे, त असांखे ख़बर त पए न। त असां इहो ई चवणु था चाहियूं, 3 ऑगस्ट जबरी आलमी गुमशुदनि जो आलमी ॾियारो आहे। दुनिया भई नज़रसानी कंदी आहे, त असां ते बि ख़ुदा नज़रसानी करे वञे, छाजे कारण त असांजा बि प्यारा बाज़ियाब थिया वञनि। ऐं कॉमर्स पार्टी अॻवाननि जीअं सिंध फ्रीडम मूवमेंट चेयरमैन सुहेल अबड़ो, जसकम अॻवान अब्दुल ख़ालिक ख़ासकली ऐं हैदराबाद बार जे वकील एडवोकेट मोहब्बादाद लिगारी सिंध में थींदड़ जबरी गुमशुदनि जे गैर आइनी ॾोह जी रोकथाम ऐं उनखे बुंजो ॾियण लाइ ॻाल्हि ॿोल कई आहे, जेका अवां जे पेश नज़र कयूं था। मुंहिंजो नालो मोहब्बादाद ऐं वकील आहियां पेशे सां। जेका अॼु 3 ऑगस्ट जेका इंटरनेशनल ॾींहुं आहे मिसिंग पर्सन जे हवाले सां, त उनजे हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। त असां हिन में मुसलसिल जदोजहद में रहिया आहियूं। जेका मिसिंग पर्सन जी आहे उनमें 2 शयूं आहिनि। जबरी तरह गुमशुदा जेके आहिनि, हिकु त स्टेट जेका आहे उहा माण्हू खणे थी, ऐं असां जेकर कॉन्स्टिट्यूशन जी नज़र में ॾिसूं, स्टेट जेका माण्हू खणे थी उहा हिकिड़ी सूरत आहे हुनजी। त उहो चए थी जेके इहे आहिनि अलहदगी पसंदि आहिनि या बैंड ऑर्गेनाइज़ेशन जा मेंबर आहिनि, उनजे करे खणी माण्हुनि खे गुम करे थी। हालांकि इहो ॾिसो वञे कॉन्स्टिट्यूशन जी नज़र में त इहो मावर आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे। कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो आर्टिकल 10A हर कंहिंखे ट्रायल जो हक़ ॾिए थो, ऐं उनखां अलावा आर्टिकल 9 जेको आहे हर हिकु माण्हू खे लाइफ एंड लिबर्टी जो ॾिए थो। आर्टिकल 20 जेकर ॾिसिजे त उहो फैमिली खे, माण्हू खे, सभिनि खे प्रोटेक्ट करण जी जेको सो उनखे ॾिए थो। पर हिते कॉन्स्टिट्यूशन जेको आहे सो जहिड़ो कर उहो ख़ुदि माज़ूर लॻो पियो आहे, जंहिंजे करे जेका आहे हीअ जबरी तरह गुमशुदियूं, उन में जेको प्रोग्रेस सुठो नथो नज़र अचे। ॿियो जेको आहे सियासी कारकुननि खे जेको हिकिड़ो हींअर हली आहे, मुहिम हली आहे, CTD जेका ठाही हुई आहे, उनखे इहो अख़्तियार ॾिनो वियो आहे त हू कंहिं बि क़ौमी कारकुन जेको सियासत सां लाॻापियल हुजे उनखे खणी कंहिं कूड़नि केसनि में हणी छॾणु, या उन्हनि जे पोयां जेके धमाकनि जो मुख़्तलिफ़ एफआईआरूं उहे हणी छॾणु, या हींअर जेको ताज़ो वरी वाक़िया थिया आहिनि त को जेके सियासी कारकुन उन्हनि खे हाफ फ्राई करे छॾणु। मक़सदु इहो आहे त रियासत ख़बर न आहे छो हेतिरी लेवल ताईं अची किरी आहे। जेकर दुनिया जे अंदरि ॾिठो वञे त उहा नेगोसिएशन बि करे थी, जेका पॉलिटिकल जेके पार्टीज़ आहिनि, वर्कर्स आहिनि, पर हिते नेगोसिएशन त न आहे, पर हिते जेको कुचलण जो जेको हिकिड़ो तरीक़ेकार रियासत हिकिड़ो ठाहे रखियो आहे।
उन सां गॾोगॾु ॾिसजे त जेकर उन में अदालतुनि जो किरदारु जेकर ॾिसजे, अदालत जो किरदारु इहो आहे जो अदालतूं इहे चवनि ओपन कोर्ट में इहे रिमार्क्स ॾियनि थियूं त कुझु कंहिं शइ में त इन्वॉल्व हूंदा तॾहिं त एजेंसियूं खणनि थियूं। हालांकि इहो ख़ुदि जेका त जुडिशल जेका आहे हिकिड़ो नफ़्सियात आहे उन जे ख़िलाफ़ु आहे त तव्हां कंहिंखे मिसिंग करे छॾियो ऐं गुम करे छॾियो ऐं उहो कंहिं इन्वॉल्वमेंट में आहे या कंहिं क्रिमिनल एक्टिविटी में आहे त उनखे तव्हां माइटनि सां मिलणु ॾींदो, इहा अगेंस्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, उनजी वायोलेशन आहे। असां उन में जेकर ॾिसूं वरी जेकर सियासी माण्हुनि जो किरदारु ॾिसूं ऐं उहे माण्हू उन्हनि माण्हुनि जो जेके क़ौम पर सियासत कनि था उहे जेतिरो हुनखे करणु खपे ओतिरो करण लाइ तयारु ई न आहिनि। उहे पाण ख़ौफ़ ऐं लालच में एॾा त वरितल आहिनि जेको हुननि पंहिंजा हिकिड़ा तरीक़ेकार ठाहे रखिया आहिनि त विगो हुजनि, पोयां गार्ड हुजनि ऐं असांजो जेको लीगल इलीगल धंधो हलंदड़ हुजे उनखे किथे बि डिस्टर्बेंस न थिए। हुननि हिकिड़ो रियासत सां कंप्रोमाइज़ हिकिड़ो जेको माहौल ठाहे रखियो आहे, उन जे करे हुननि जा पंहिंजा लिंक आहिनि। हुननि खे अख़्तियार ॾिनो वियो आहे त तव्हां इलीगल धंधा करियो, जेकॾहिं तव्हां क़ौम जी या मिसिंग पर्सन जी ॻाल्हि कंदो त तव्हांखे इलीगल धंधा बंदि कया वेंदा। उनजे करे उनजो किरदारु निल बटा निल लॻो पियो आहे। ऐं ॿियो ॾिठो वञे त जेकॾहिं जेके सियासी कारकुन मारिजी था वञनि, शहीद थी था वञनि, उन्हनि जे फाता ॾियण लाइ बि इहे माण्हू वञण लाइ तयारु न आहिनि। ऐं अदालतुनि जो किरदारु ॾिसे त सौ मोटो वठण लाइ तयारु न आहिनि। ऐं इदारनि जो इहो आहे त उहो इन्वेस्टिगेशन करण लाइ जीअं हिदायत वारो केस जेको त असांजे लाइ मिसाल पियो आहे, का इन्वेस्टिगेशन कान थी थिए, का स्टेटमेंट अक्यूज़ नथी थिए, कुझु बि न आहे। बसि हर भेरे हिकिड़ी कापी पेस्ट थियल जेका रिपोर्ट उहा कोर्ट में आंदी वेंदी आहे त बाबा जेके माण्हू न लधा बसि। ऐं हालांकि इन्वेस्टिगेशन जेकॾहिं मूंखे ॾियनि जंहिं कंहिं क्रिमिनल वकील खे ॾियनि त ॾिसो कीअं इन्वेस्टिगेशन कंदो, पर हिननि खे उनमें इम्प्रूवमेंट आणी न आहे। सो इहे हालत आहे। ऐं उन सां हिन जेकॾहिं हिन खे जेकॾहिं रोकिजे त इन तरीक़े सां जेकॾहिं हिन खे रोके सघिजे थो त अदालतूं जेके आहिनि उहे पंहिंजे जौहर में ऐं उहो प्रॉपर जेके कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ जेका फंडामेंटल्स राय तय थियल आहिनि उन ते सख़्ती सां एक्शन खणनि त ऐं सम्झो इम्प्रूवमेंट अची सघे थी। ऐं ॿियो जेको आहे क़ौम पर सियासत कंहिं दौर में हिकिड़ी अपोज़िशन धुर तौरु हूंदियूं हुयूं, हाणे उहे धुड़ाबंदी जो शिकार थी ऐं जेके त बदनज़मी जो शिकार थी, करप्शन ऐं ख़ौफ़ जो शिकार थी ख़तमु थियण तरफ़ वञनि पियूं। जेकॾहिं इहे मुनज़िम थी इहे बि आवाज़ उथारीनि त हिकिड़ो आवाज़ु बुलंद थी सघे थो ऐं जेकॾहिं मथे इदारनि खे लिखिजे त इहो बि थी सघे थो त उनखे रोके सघिजे थो। ॿिया जेके इदारा आहिनि जेके इन्हनि इशूअनि ते फंडामेंटल राइट ते वॾो आवाज़ु हुया, पर हाणे उहो सिर्फ़ु एनजीओज़ ताईं जेके महदूद थी विया आहिनि। जेकॾहिं उहे उन मां फॉर्मेट मां निकिरी करे जीअं ऑर्गेनाइज़ेशनूं अॻु में हू कमु कंदियूं हुयूं ईअं कनि असां हिन खे रोके बि सघूं था। ॿियो इहो आहे त रियासत खे इहो ॾिसणु खपे त हिननि खे मिसिंग करे थी या कूड़ा केस करे थी, जेकॾहिं हुननि जा जेके अहिड़ा आहिनि त उन्हनि खे डिस्क्लोज़ करे त हीअ माण्हू हिन एक्टिविटी में घटि में घटि दुनिया खे ख़बर पवणु खपे। हीअ उन्हनि शयुनि खे मुबहम रखी वधीक जेको आहे सो अफ़रा तफ़री असांजे समाज में ऐं बेचैनी ऐं ख़ौफ़ फैलाइण जी जेको आहे सो सबबु बणिजनि था। उन जे करे किथे ख़ौफ़ बणिजे थो, किथे जेका त वधीक वॾी नफ़रत पैदा थिए पई, जेका किथे न किथे हली वधीक धमाको ऐं वधीक जेका असां जेका था माहौल खे ख़राबु करण तरफ़ वेंदी। सो उन जे करे असां चाहियूं था त अदालतनि खे पंहिंजे जौहर में कमु करणु खपे ऐं कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ करणु खपे ऐं रियासत खे खपे त माण्हुनि जा मसइला हल करे, जीअं माण्हुनि जा मसइला जेके वधंदा उहे निकिरंदा त उहे विढ़ंदा पई, उहे जेके असां पंहिंजे हक़नि लाइ कुझु बि कंदा ऐं उन्हनि खे तव्हां मिसिंग करे तव्हां उन्हनि खे हटाए नथा सघो। सो उन करे बेरा महिरबानी तव्हां हर इदारे खे कॉन्स्टिट्यूशन मुताबिक़ ऐं पंहिंजे पॉलिटिकल जेके तंदीमूं आहिनि उन्हनि खे पंहिंजे फ़िक्र ऐं नज़रे ऐं उन्हनि जी जेके बहादुरी सां उनखे मोह ॾियनि त इन्हनि शयुनि खे रोके बि सघिजे थो ऐं इनखे मोह ॾेई सघिजे थो। अॼु 3 अगस्त ते यूनाइटेड नेशन पारां समूरी दुनिया में इंटरनेशनल डे फॉर इन्फोर्स्ड डिसअपेरेंस मल्हायो पियो वञे, यानी जिन बि माण्हुनि खे संदन मर्ज़ी ख़िलाफ़ ऐं ज़बरदस्ती रियासती इदारनि पारां खंभियो वियो आहे ऐं मिसिंग कयो वियो आहे, तिन सां इज़हार यकजहती करणु ऐं संदन आज़ादी लाइ अॼु समूरी दुनिया जा इंसाफ़ पसंद मुल्क, तबका, क़ौमूं, तंज़ीमूं ऐं फ़र्द खंभियल माण्हुनि जे हक़ लाइ आवाज़ बुलंद कनि पिया। असांजो ही एहतिजाज बि इन ई सिलसिले जी कड़ी आहे। सिंध में मिसिंग पर्सन्स जी तारीख़ 50 सालनि खां बि मथे पुराणी आहे, जेका मेराण यूनिवर्सिटी जे प्रोफेसर अशोक कुमार खां शुरू थी सजाद चन्ना ताईं हले पई।
सिंध में इन्हनि जो शिकार अक्सर करे आज़ादी पसंद सियासी कारकुन आहिनि, जिन खे रियासती एजेंसियूं घर या रोड हलंदे खंभे पंहिंजे अकूबत खाननि में विझनि थियूं, जिते खेनि मुख़्तलिफ़ टार्चरनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। उबतो लटकाइण, नक में चुन जो पाणी विझण, नह कढण, ओजागो कराइण। रियासती इदारा आज़ादी पसंद सिंधी कारकुननि खे मारे मारे कॾहिं ज़हनी त कॾहिं वरी जिस्मानी तौर मफ़लूज करे छॾनि था, त कॾहिं वरी इन्हनि जा लाश तोहफ़ो करे मोकिलिया वञनि था। जहिड़ोकि मुज़फ़र भुट्टो जो लाश, मक़सूद कुरैशी जो लाश, सलमान वदो, समीउल्लाह कलोड़ो, सजाद मरखंड, आमिर खावड़, अलाडिनो रायमो, नवाब रायमो, नियाज़ लाशारी, अनीस सूमरो, राजादार बम्बरो, शकील कुंवारो, परेल शाह, रोशन बिरोई, आसिफ पंवर, सरवेज पीरज़ादो, वाजिद लांगा, फ़हीम भुट्टो ऐं ॿियनि खे शहीद करे लाश क़ौमी तहरीके ॾिना विया। हिकु अंदाज़े मूजिबि सन 2002 खां वठी 2024 ताईं सिंध मां 5000 खां वधीक GSN जे कारकुननि खे मिसिंग कयो वियो आहे, जेका सरासर इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हींअर बि ताज़ो 14 अगस्त ते मिसिंग कयल क़ौमी कारकुननि मां क़ौमी कारकुन जावेद मंगरे, ज़ाहिद चने, सांवल सिंधी ऐं आफ़ाक़ अब्बासी खे हैदराबाद पुलिस राति देर सां हाफ पिराई करे सिविल हॉस्पिटल हैदराबाद छॾे वई। जॾहिं त 19 अगस्त 2024 ते GSN फ्रीडम मूवमेंट जे मरकज़ी अॻुवाण गौरव सिंधी जमील शोरो जॾहिं इन्ही ज़ख़्मी क़ौमी कारकुननि सां मिली घर वञी रहियो हो त रस्ते ते रियासती दलालनि मथां हमिलो कयो ऐं हू ट्रामा सेंटर कराची जे ICU में वेंटिलेटर ते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे असां खां हमेशह लाइ विछड़ी शहीद थी वियो। हींअर बि अयूब कांदड़ो, मुर्तज़ा जुणेजो, इंसाफ़ दायो, सर्वेश नोहाणी, पठान खान ज़ोराणी, ज़फ़र चांडियो, एजाज़ गाहो, काशिफ ट्रगड़, सोहेल रज़ा भट्टी, मोहन मेघवाड़, शबीर कमराणी, डॉक्टर फ़तेह मोहम्मद, अलावदाय महर, उबैद मलिक, जावेद सिंघार, साजन मलिकाणी, यूसुफ शर, सजाद चना ऐं सावल सोलंगी समेत कुल 64 क़ौमी कारकुन हींअर ताईं गुम आहिनि। पाकिस्तान जे ॿियनि मज़लूम क़ौमुनि ते बि रियासती ॾाढ जारी आहे ऐं बलोचनि जा 22,000 क़ौमी कारकुन जबरी तौर गुम कया विया आहिनि। पश्तूननि जा 4,000 माण्हू गुम आहिनि, जॾहिं त सराइकी, गिलगिती ऐं कश्मीरी क़ौमी कारकुन भी वॾे अंग में रियासती इदारनि हथां गुम कया विया आहिनि। इन्फोर्स डिसअपियरेंस जे आलमी ॾियारे ते GSN फ्रीडम मूवमेंट अपील करे थी यूनाइटेड नेशंस, एमनेस्टी इंटरनेशनल समेत आलमी ज़मीर खे त जबरी गुम कयल सिंधी, बलोच, पश्तून, सराइकी, गिलगिती ऐं कश्मीरी कारकुननि खे पाकिस्तानी इदारनि खां बाज़ियाब करायो वञे। असांजा दोस्त जेके आहिनि, अञा ताईं बि सवें दोस्त जेके आहिनि टार्चर सेलनि में आहिनि, गुम आहिनि, जिन जी फैमिली खे, जिन जे ख़ानदान खे इहा ख़बर ई न आहे त उहे असांजा माण्हू किथे आहिनि, कहिड़े हाल में आहिनि। ऐं उन खां पोइ हिननि रियासत हिकिड़ो तरीक़ो इहो कयो त माण्हू खंभे खणी वञणु ऐं वॾो अरसो उन्हनि ते टार्चर करणु, तशदुद करणु, ज़हनी माज़ूर करे छॾणु या जिस्मानी कमज़ोर करे पोइ उन्हनि खे किथे फिटो करणु। हिननि जो मक़सदु रियासत जो सिर्फ़ु इहो ई आहे त जेके माण्हू पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके माण्हू सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कनि था, उहा उन्हनि खे चुप कराइजे। पर हिननि जे इन
हिले हलाइण सां बि को अहिड़ी चुप न थी, माठार न पैदा थियो। त पोइ वरी हिननि हिकिड़ो इहो तरीक़ो कयो त दोस्तनि खे खंबे खणी वञणु ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जा चिचर लाश ॾियणु, ड्रिल मशीनुनि जा सोराख़ कढी अखियुनि में, उहे असांखे लाश ॾियण जो सिलसिलो बि हिननि जारी कयो। जॾहिं हिननि ॾिठो त इहा शइ बि हिननि खां कामयाबु न विया, जेको सियासी क़ौमी कारकुन आहे उहो पंहिंजे हक़नि तां ख़ामोश न वेठो, जिदोजहद कंदो रहियो। त उन खां पोइ हिननि वरी जेके असांजा दोस्त आहिनि उन्हनि खे तव्हांखे ख़बर आहे त ज़िंदा साड़े उन्हनि ते केमिकल हारे उन्हनि जा लाश ॾियणु शुरू कया। ऐं हाणे वरी जेको आहे दोस्तनि खे खणी खंबे गुम करणु, हिकिड़ा त 10 सालनि खां अञा ताईं दोस्त उन्हनि वटि आहिनि, जंहिंमें अयूब कांदड़ो आहे, सोहिल रज़ा भट्टी आहे, PK दौराणी आहे। अहिड़ा खोड़ सारा दोस्त असांजा आहिनि जेके खे कई साल थी विया आहिनि जेके गुम आहिनि। हाणे रियासत वरी नओं हिकिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो आहे त क़ौमी कारकुननि खे खंबे वञणु, ऐं उहे क़ौमी कारकुन जिन खे 1 दफ़ो 2 दफ़ा 3 दफ़ा उन्हनि खे खंबियो वियो आहे, उन्हनि ते टार्चर कयो वियो आहे, वरी ॿीहर उन्हनि खे खंबे ऐं उन्हनि खे जेको आहे टंगुनि में गोलियूं हणी हिकिड़ो ग़लीज़ लफ़्ज़ इस्तेमालु कंदे हाफ़ फिराई वारो उन्हनि खे अस्पताल में फिटो कयो थो वञे। सो आउं सम्झां थो त रियासत जेका आहे सा नाकाम थी चुकी आहे। हिन सभिनि जेके बि हिन असां सां टार्चर जा ज़रिया इस्तेमालु कया आहिनि, उहो इन जे करे त असां हक़ ते आहियूं, सच ते आहियूं, असां पंहिंजी सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था। असां वटि ॿी का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे, छो जे सालनि खां वठी जेके माण्हू हिननि वटि हुआ उन्हनि खां ही का बि शइ अहिड़ी साबित न करे सघिया आहिनि। रियासत का बि अहिड़ी शइ साबित न करे सघी आहे जो असांजा दोस्त कंहिं ॾोह में इन्वॉल्व हुजनि। उन जो सबबु इहो आहे त असांजा केतिरा ई दोस्त जेके हिननि कूड़ा केस मड़े उन्हनि खे जेको जेलनि में बंदि कयो, उहे दोस्त असांजा हिननि जी कोठुनि मां बाइज़त बरी थी निकिता। हाणे जेके दोस्त हिननि 4-5 नौजवान खणी खंबे उन्हनि खे जेको आहे तो टंगुनि में गोलियूं हणी अस्पताल में फिटो करणु, इहो वरी हिननि नओं ट्रेंड हलायो आहे। या इन खां पहिरियों जेको तो दोस्तनि खे खणी ऐं जिन खे ही दहशतगर्द ॼाणाइनि था उन्हनि खे खणनि ई किथां था, या त पंहिंजे घरनि में राति जो सुते खणनि था, या यूनिवर्सिटियुनि मां पंहिंजे कंहिं इदारनि तालीमी इदारनि मां खणनि था, या वरी फैक्ट्रियुनि में मज़दूरी लाइ जेको मज़दूर वञे थो या वापसी मज़दूरी करे पंहिंजे घर ॾांहुं मोटे थो त हुतां खणनि था। ताज़ो हिन खां पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो त असांजो दोस्त अरबाब भील जेको साईं GM सेठ जी सालगिरह जे सिलसिले में हैदराबाद वेलो, उनखे खणी ऐं हिकिड़े कूड़नि केसनि में मन घड़ियत कूड़ा केस ATC जा केस हणी उन ते CTD जेका पुलिस आहे उहा हाणे त वरी उन्हनि ते हिकिड़ा तमामु संगीन नोयत या केस हया था वञनि जीअं हू असांजे दोस्तनि खे सज़ाऊं ॾियारे सघनि। उहो असांजा जेके दोस्त हाणे जेल में आहिनि, जेके CTD उन्हनि ते केस हया आहिनि, त उहे दोस्त असांजनि जा केस बि जेल जे अंदरि था हलनि, उन्हनि खे ॿाहिरि जो कोठुनि में नथो वठी अचो वञे आंदो वञे। त उन जे करे असां सम्झूं था। ॿी ॻाल्हि तव्हां कई त इन खे घटिताई कीअं अचे, मुंझो कीअं अचे, त इन में आउं सम्झां थो त असां वटि हिकिड़ो मिसाल मौजूदु आहिनि त जिदोजहद जे ज़रिए। तव्हां ॾिठो हूंदो कुझु वक़्तु पहिरीं जॾहिं ॿियों दफ़ो या टियों दफ़ो साईं हिदायत लवार खे खंबियो वियो त उन जी नियाणियुनि वॾी जिदोजहद कई, वॾी महिनत कई, उन खां पोइ उनखे जेको आहे सो आज़ादु कयो वियो, रियासत जे तरफ़ां आज़ादु कयो वियो। आज़ादी खां पोइ उन्हनि उनखे टारगेट करे उनखे जेको शहीद करे छॾियो। पर काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि जेके असां जिदोजहद जे ज़रिए, जिदोजहद बि हल्की फुल्की न, पर जेका ठीकु ठाक तरीक़े सां जिदोजहद करणु खपे, उन जिदोजहद जे ज़रिए असां उहे माण्हू पंहिंजा आज़ादु कराया आहिनि। ऐं हाणे जेका ॻाल्हि आहे त असां सम्झूं था त जेका असांजो हिकिड़ो पढ़ियल लिखियल जेको तबिको आहे उहो साफ़ सां वास्तु रखंदड़ हुजे, अदीब हुजे, दानश्वर हुजे, लेखक हुजे, कालम निगार हुजे, उन्हनि खे अॻिते अचिणो पवंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके इंसानी हक़ूक़ जूं तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे नोटिस वठणु खपे। सुप्रीम कोर्ट हिननि जो वॾे में वॾो इदारो आहे, जंहिंमें तव्हां ॾिठो हूंदो सुप्रीम कोर्ट केतिरा दफ़ा बलोचनि जे केसनि जे मामले ते या ॿिनि माण्हुनि जे मामले ते फ़ैसिला ॾेई चुकी आहे त बाबा हीअ जेको जबरी गुमशुदगियूं इहे गैर क़ानूनी गैर आइनी आहिनि, इन्हनि माण्हुनि खे हेतिरनि ॾींहंनि में कोर्ट में पेश कयो वञे, इन्हनि माण्हुनि खे ज़ाहिर कयो वञे, पर हीअ कंहिंजी बि नथा ॿुधनि। सो असां चऊं था त जेके इंसानी हक़ूक़ जे लाइ कमु कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि खे अॻिते अचणु खपे ऐं उन्हनि खे नोटिस वठणु खपे। ऐं ॿियो त जेके क़ौमी तहरीकूं आहिनि या असांजा सोशल माण्हू आहिनि उन्हनि खे हिकिड़ी बाक़ाइदे जिदोजहद हलाइणु खपे।
हल्की फुल्की जदोजहद हिननि जे कन ते जूम नथी चुरे। अहिड़े तरीक़े सां अॼु जेको ॾियारो आहे जबरी तौरु खंबे गुम कयल माण्हुनि जे लाइ, उन ॾियारे जे मौक़े ते आउं सम्झां थो सिर्फ़ु तव्हांजो चैनल जेको आहे उहो बाक़ाइदे इन इशू खे खयों अथव शुरूआति खां वठी। बाक़ी जेके चैनल आहिनि, अख़बारूं आहिनि, उन्हनि जे त अखियुनि ते पटी ॿधल आहे, उन्हनि जी ज़ुबान ॿधल आहे। जॾहिं बि को मामिलो ईंदो आहे, को कंहिंजो को प्यार जे परिणय जो हुजे, को हल्को फुल्को एक्सीडेंट जो हुजे, त वॾियुनि वॾियुनि मेन सुर्खियुनि में उहे शयूं ईंदियूं आहिनि, उन ते कालम लिखणु शुरू कंदा आहिनि। पर हीउ जेको मामिलो हसास मामिलो आहे जबरी तौरु खंबे गुम करणु, जबरी तौरु जॾहिं खंबीनि था तॾहिं हिकिड़ो शख़्स कोन थो खंबिजे। ईअं सम्झो सॼो उनजी फैमिली खंबिजे थी, उनजो सॼो ख़ानदान खंबिजे थो, उहे सॼे टेंशन परेशानी में हूंदा आहिनि त असांजो माण्हू किथे आहे, कहिड़े हालनि में आहे, कीअं आहे बि या कोन्हे बि सेर, या उनखे शहीद करे छॾियो आहे, त उहो ॾाढो माना उन जेको आहे सो ज़हनी दॿा मां गुज़रंदो आहे। जेके पंहिंजे सिंध जी वाधानियत सिंधी क़ौम जे हक़नि लाइ मुसलसल जिदोजहद जे रस्ते ते जारी आहिनि, उन्हनि खे चिचारणु, उन्हनि खे खंबे गुम करणु, उन्हनि खे हाफ़िराए करणु, उन्हनि खे चिचड़ लाश जी सूरत में माइटनि खे ॾियणु ऐं उन्हनि खे वॾे तवील अरसे ते जेलनि में वारण जो सिलसिलो जारी रखियो आहे। जेको हिकिड़ो इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो प्रोसेस आहे ऐं सॼी रियासत जो मशीनरी इन प्रोपेगंडे ते कमु करे रही आहे त गुज़िरियल 77 सालनि खां जेके सिंधी पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि, पंहिंजे नज़रियुनि ते मौक़ुफ़ ते चिटा बीहनि, पंहिंजे वाधानियत जी ॻाल्हि कनि, पंहिंजे सिंधी क़ौम जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कनि, उन्हनि खे खंबे गुम कयो, उन्हनि खे चिचारियो, उन्हनि खे तवील अरसे ताईं जेलनि में रखो ऐं उन्हनि खे हाफ़िरा जी सूरत में जीअं गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरां 15 अगस्त ते ज़ाहिद चन्ना ऐं अफ़ाक अब्बासी ऐं जावेद मंगरियो ऐं कुझु ॿिया क़ौमी कारकुन खंबे गुम करे 3 ॾींहंनि जी टॉर्चर सेल अदियत खां पोइ जाली पुलिस मुक़ाबले में हाफ़िराए ॼाणाए उन्हनि खे कूड़ा केस मड़े उन्हनि खे जेल हवाले करे छॾियो ऐं उन्हनि जी सॼे मुस्तक़बिल ऐं सॼी ज़िंदगी जो बेड़ो गर्क करे छॾियो। हिन रियासत सदाईं असां सिंधियुनि खे असां क़ौम परस्तनि खे ऐं असां क़ौमी कारकुननि खे सदाईं लताड़ियो आहे। असांजी दुनिया खे पैगाम ॾियणु चाहियूं था ऐं पंहिंजी दास्तान ॿुधाइणु चाहियूं था त जेको असां ज़ुल्म थी रहियो आहे इहो असां त थींदड़ ज़ुल्म खे बंदि कयो वञे ऐं जल्द खां जल्द असांजे क़ौमी कारकुन जेके खंबे गुम कयल आहिनि सालनि जा, मोहन मेघवार थी वियो, अहिड़ा ॿिया कारकुन आहिनि जेके खंबे गुम कयल आहिनि, रियासत जी टॉर्चर सेलनि जी खोलियुनि में बंदि आहिनि सालनि खां, उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु करायो वञे ऐं जेके जेलनि में बंदि आहिनि आलार चांग जी सूरत में, उन्हनि खे जल्द खां जल्द आज़ादु करायो वञे जीअं असां पंहिंजी सिंधी क़ौम खे हक़ ॾियारे सघूं। सॼे पाकिस्तान में जबरी गुमशुदनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, उन हिसाब सां अॼु असीं मौजूदु आहियूं कंडियारो में। जेके पूरे सिंध मां खंबे गुम थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादीअ जे लाइ ऐं उन्हनि जे रोकथाम जे लाइ अचो त कंडियारे क़ौमी कारकुननि सां अदीबनि सां ॻाल्हायूं। हीउ जेको इनफोर्स डिसअपियर जे हवाले सां हर साल 30 अगस्त ते इंटरनेशनली डे ही ॿुधायो वञे थो। उन जे पोयां जेके अहम कारण आहिनि उहे इहे आहिनि त 1970 जे अंदरि लातीनी अमेरिका जे अंदरि हीउ वॾो बुनियादी इंसानी हक़नि जो इशू बणिजी साम्हूं आयो, छाकाणि जो उतां जेके आहिनि सो माण्हू ग़ाइबु थींदा रहनि पिया, डिसअपियर थींदा रहनि पिया। अॻिते हली पाण वटि हिते मुशर्रफ जे दौरे हुकूमत जे दौरान तमामु घणा माण्हू बलोचिस्तान मां ऐं सिंध मां जेके आहिनि सो उहे खंबिया विया ऐं इहा वारदात पाकिस्तान जे अंदरि हींअर ताईं बि जारी आहे, जंहिंजे सिलसिले में वॉइस ऑफ मिसिंग पर्सन्स ऐं सिंध सुजागी फोरम जे तरफ़ां कराचीअ में 3 तलवार चौक खां वठी कराची प्रेस क्लब ताईं हिकिड़ी जागरता रैली बि कढी वञे थी, जंहिंमें सिंध मां जेके खंबे गुम कयल क़ौमी कारकुन आहिनि, बलोचिस्तान मां खंबे गुम कयल क़ौमी या सियासी कारकुन आहिनि या शिया मिसिंग पर्सन्स आहिनि, ह्यूमन राइट ऑर्गेनाइज़ेशन जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे मिली जुली करे हिकिड़ी रैली ऑर्गेनाइज़ करणु वञनि पियूं त जीअं हिकिड़ी जागरता पैदा करे सघिजे ऐं सिंध बलोचिस्तान मजमूई तौर ते समूरे पाकिस्तान जे अंदरि जेके बि माण्हू जेके बि सियासी कारकुन खंबिया वञनि था उन शइ खे जेको आहे सो रोके सघिजे, छाजे करे जो इहो बुनियादी इंसानी हक़नि जी ऐं क़ौमी हक़नि जी असां इन खे लताड़ सम्झूं था।
ॿियो हिकिड़ो अहम पहलू जेको इहो ॿुधायो वञे थो, मिसाल जे तौर ते कंहिं बि रियासत जे अंदरि, कंहिं बि सूबे जे अंदरि, भले केतिरी बि वॾी खाना जंगी छो न हुजे, पब्लिक एमरजेंसी छो न हुजे, वार थ्रेड्स छो न हुजनि, एमरजेंसीअ जी या जंगी सूरत हाल छो न हुजे, उतां जे शहरनि खे, उतां जे माण्हुनि खे, उतां जे सिटीज़न्स खे कंहिं बि रीति अगवा करे नथो सघिजे, कंहिं बि रीति मिसिंग नथो करे सघे, डिसअपियर नथो करे सघिजे। ऐं इहे अमल जेके अबडक्शन वारा आहिनि, खंभण वारा जेके अमल आहिनि, जंहिंजे लाइ अंग्रेज़ी में असां अबडक्शन जो लफ़्ज़ु इस्तेमालु कयूं था, मां त इहो चवंदुमि त मिसिंग जो लफ़्ज़ बि इस्तेमालु न करणु घुरिजे। हिते सियासी कारकुननि खे खंभियो वञे थो, छाजे करे उहे पंहिंजे बुनियादी इंसानी हक़नि जी ॻाल्हि कनि था, हिकु मज़लूम क़ौम जी हैसियत में। उन्हनि खे उहे पंहिंजे आइन जे स्ट्रक्चर जे अंदरि या हिकिड़ी जमहूरी तक़ाज़ा जे मुताबिक़ उहे हक़ त कोन था ॾिना वञनि, पर रियासत उन्हनि खे पंहिंजो दुश्मन सम्झी रियासती इदारा ऐं रियासती फोर्सिस जेके आहिनि उन्हनि खे खंभे गुम करे छॾनि थियूं। पंहिंजे कानून जे मुताबिक़ उन्हनि ते कंहिं बि क़िस्म जो को बि केस नथो हलायो वञे। जॾहिं बि जंहिं ते बि जंहिं वक़्तु बि दिलि चवे उन्हनि खे, मिसाल जे तौर ते हींअर बि लखें हज़ारें बलोचिस्तान मां केतिरा ई सियासी कारकुन खंभियल आहिनि, जंहिंजे लाइ बलोचिस्तान जी आवाम ऐं बलोचिस्तान जा माण्हू जिदोजहद करे रहिया आहिनि। जीअं सिंध जे अंदरि केतिरा ई क़ौमी कारकुन खंभिया विया आहिनि ऐं केतिरनि खे खंभे गुम करे वरी मारियो वियो आहे, जंहिंजे सिलसिले में ससुई लोहार, सोरठ लोहार ऐं उन सां गॾोगॾु बलोचिस्तान में महारंग बलोच जहिड़ियूं नौजवान छोकिरियूं, बहादुर छोकिरियूं हींअर ताईं जिदोजहद करे रहियूं आहिनि त असांजा भाइर, असांजा पीअर, असांजा प्यारा जेके महकूम ऐं मज़लूम क़ौमुनि जो आवाज़ बणियल आहिनि, सियासी कारकुन आहिनि, उहे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था। उन्हनि खे खंभियो वञे थो, उन्हनि खे खंभियो न वञे, इहा शदीद क़िस्म जी इंसानी हक़नि जी लताड़ आहे। मीडिया जी मुनासिबत सां सुञातो वञे थो, जेकॾहिं सिंध मां जेके बि या बलोचिस्तान मां जेके बि सियासी या समाजी या क़ौमी कारकुन खंभे गुम कया विया आहिनि, उन्हनि जी तुर्त आज़ादी जो मुतालबो कयूं था। ऐं जेकॾहिं को हुननि जो को ॾोह आहे त तव्हांजूं कोर्टूं ठहियल आहिनि, अदालतूं ठहियल आहिनि, उन्हनि खे कोर्टुनि में पेश करे सज़ा ॾियो। ऐं इहो किथां जो कानून आहे त सालनि जा साल तव्हां माना सियासी या क़ौमी कारकुन खे खंभे गुम करे था छॾियो, इहा आहिनि या माना जरान। इन करे असां मुतालबो था कयूं त सिंध मां जेके बि खंभे गुम कया विया आहिनि उन्हनि क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो वञे, या वरी जेको सिंध में हिनमहिल नओं तरीक़ो क़ौमी कारकुन ख़िलाफ़ु ऑपरेशन जोड़ियो वियो आहे त उन्हनि खे टारगेट करे और हाणे साईं उस्ताद हिदायत लोहार या वरी एडी राइमूं, उन्हनि खे माना जेको आहे उन्हनि जो ॾोह इहो आहे त हू पंहिंजे वतन जी ऐं पंहिंजे वसीलनि जी ऐं पंहिंजे सिंधी माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि पिया कनि, त उन्हनि खे टारगेट करे त मारे पिया। ईअं ॾिठो वञे त ख़ासि करे हिन रियासत में जेके सिंध जा क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जा कई अॻुवान कई अरसे खां गुम आहिनि, लापता आहिनि, जेको इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं उहे असां इहो ॾिसूं था पिया त हू सिर्फ़ु पंहिंजे हक़ जी ॻाल्हि कनि था, पंहिंजे वतन जी ॻाल्हि कनि था, सिंध जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कनि था, त उन्हनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो थो वञे। पर जेकॾहिं इहा शइ रोकी वेंदी त पोइ असांजो क़ौमी वजूद ख़तरे में अची थो वञे, असांजो वतन ख़तरे में अची थो वञे, असांजी सकावत ख़तरे में अची थी वञे, ऐं असांजूं जेके बि बुनियादी क़ौमुनि जूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि सभु ख़तरे में अची थियूं वञनि। हीअ उन्हनि जे बचाव जे लाइ निकिरनि था त उन्हनि खे खंभे गुम कयो थो वञे। ऐं असां जेके ह्यूमन राइट्स या आला इदारा आहिनि, आला अमलदार आहिनि, उन्हनि खां इहा गुज़ारिश कंदा आहियूं, हर भेरे हर वारी इहा ई असां प्रेस क्लब में मुज़ाहिरा कंदा रहंदा आहियूं त उन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। उन लाइ त इहो ॿुधायो न जेको ऐं ॾिठो वियो वञे त हाणे वेझड़ में साईं हिदायत लोहार जी जेका रियासत तरफ़ां क़तल कयल आहे, त उन खे पहिरियां रियासत कई हरबा हलाए चुकी आहे हिननि क़ौमी कारकुननि खे रोकण जे लाइ। कॾहिं हू असांखे चिचल लाश ॾिए थी पई, त कॾहिं असांजा नौजवान खंभे गुम पई करे, त उन्हनि जा घरनि में परेशानियूं ऐं ॿिया अहिड़ा सूरत हाल आहिनि। त साईं हिदायत लोहार वारो वाक़ियो ईअं त उन्हनि खे वरी हाणे रियासत इहो हरबो हलायो आहे त क़ौमी कारकुननि खे हू टारगेट करे विया क़तल कनि। तो असां इहा बि आला अमलदारनि गुज़ारिश कंदासीं त इहे क़तल बंदि कया वञनि।